नाज़िर लाड़काणे में एंटी करप्शन कार्रवाई करे वॾे मुंशी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर एजाज़ टांडियो। जी एजाज़, छा तफ़सील आहिनि? जी साहिब, लाड़काणे एंटी करप्शन पुलिस जो सर्कल ऑफिसर आहे। उन कार्रवाई करे एंटी करप्शन पुलिस जे जेका पुलिस साण करे वनफा केस जो वॾो मुंशी आहे साजिद शेख, जंहिंखे गिरफ़्तार कयो आहे। लाड़काणे एंटी करप्शन वनफा जे वॾे मुंशी खे जेको गिरफ़्तार कयो आहे पुलिस एहलकार आहे ज़ेब बबड़ो, जंहिं ज़ेब बबड़े जी फ़रियाद ते गिरफ़्तार कयो आहे, जंहिं ते इल्ज़ाम लॻायो वियो आहे त ज़ेब बबड़े चयो आहे जेको फ़रियादी उहो पुलिस एहलकार आहे, उन जेको आहे वनफा पेश हुयो, जंहिं चयो आहे त असांखे वॾो मुंशी तंग कंदो रहे, वक़्ते वक़्ते असां पैसा घुरंदो रहे पोइ, जंहिं ते जेको आहे अहिड़ी हुन सिविल जज आदिल अज़ीज़ सोलंकी जी मौजूदगी में हुन कंप्लेन कई ऐं सिविल जज जेको आहे अज़ीज़ सोलंकी जे हुकुम ते जेको आहे सर्कल ऑफिसर कार्रवाई करे हुन वॾे मुंशी साजिद शेख खे शहर जे टावर जे पासां होटल ते उतां जेको आहे ॾेती लेती करणु रिश्वत वठण जे टाइम ते गिरफ़्तार कयो अथव जी, जंहिंखे सुभाणे जेको आहे कोर्ट पेश कयो वेंदो। जी ठीकु आहे एजाज़, अपडेट करण लाइ मुंहिंजी महिरबानी।